हाँ हाँ ठीक आहे हलो रखांव थी हाँ सां पई थी मथो हणे मां दीदी अचे थी अॼु दीदी थी ॻाल्हाए वई अच्छा अचे थी अड़े मां सदको वञासि अचे अचे छोकिरियूं त घर जूं जान हूंदियूं आहिनि न अचनि थियूं त ॼण घर ई थो भरिजी वञे पियो ॿुध पुट बबूअ खे चई बाज़ारी नाश्तो घुराए वठेसि ऐं ॿुध मंझंदि जो कढ़ी चांवर ई कजांसीं गिचो कचरियूं तरजासि और साइड में तरियल भाॼी मुंहिंजी दीदी न तव्हांजी दीदी तव्हांजी निणान थी अचेव अॼु हाँ छा थी ॻाल्हाईं मुंहिंजी निणान थी अचे पई ठीकु आहे हल बाज़ारी नाश्तो तूं कैंसिल करेसि कढ़ी चांवर करेसि और खीचो कचरियूं तरेसि तरियल भाॼी कंदीअसि न पनीर जी बि कजां बाज़ारी नाश्तो खाईंदी न आहे उहा त घर जो कुझु न कुझु करे था वठूंसि पिया यार मम्मा कमु ई वधी वेंदो छाजो पुट कमु वधंदो हल मां कराए थी वठां तोखे हेॾे न ईंदियूं हिते असां प्यार न ॾींदासीं सम्मान न कंदासीं त काॾे वेंदियूं इज़त करणु ॿिन्हिनि जो असांजो धर्म आहे न पोइ चाहे उहा निणान तुंहिंजी हुजे या मुंहिंजी हुजे मां कराए थी वठां तोखे हल परेशान न थी अॼुकल्ह जूं अहिड़ो सुस्त थियूं थी वञो कोई अचे नथो महिमान हिकु वधे नथो त हीअं ॿरो थो चढ़ी वञे हल बीठी छो आहीं हल मां कराए थी वठां